मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। एक ईमान हूंदो आहे फ़रिश्तनि जो, एक ईमान हूंदो आहे, एक ईमान हूंदो आहे नबियुनि जो, ऐं हिकिड़ो ईमान हूंदो आहे उम्मतिन जो। हिकिड़ो ईमान हूंदो आहे उम्मतिन जो। फ़रिश्तनि जो ईमान जेको आहे महदूद आहे, ईअं हिते बीठो आहे। मसलन तौरु फ़रिश्तनि जो ईमान बीठो आहे 80 मीटर ते, 80 मीटर ते 85 लेवल ते फ़रिश्तनि जो ईमान बीठो आहे। हाणे इहो फ़रिश्तनि जो ईमान हेठि न ईंदो आहे, हेठि न ईंदो आहे ऐं न इहो मथे वेंदो आहे। यानी इन जो हिकिड़ी फिक्स शइ थियल आहे त बसि इहे ॾींहुं राति अल्लाह जी इताअत में लॻा पिया आहिनि। यानी नाफ़रमानी त कंदा ई न आहिनि। फ़रिश्ता नाफ़रमानी कंदा छा भला? फ़रिश्ता नाफ़रमानी तस्वर ई न आहे, उहो न कंदा आहिनि फ़रिश्ता नाफ़रमानी। उहो ॾींहुं राति अल्लाह जी इताअत में लॻा पिया आहिनि। त उन्हनि जो जेको ईमान जो लेवल आहे न, उहो हिकिड़ी जॻह ते बीठो आहे। हे फ़रिश्तनि जी ईमान जी क्वालिटी। हा, हाणे अचूं अंबिया जो ईमान, नबियुनि जो ईमान। उन्हनि जो साईं 100% बुलंद ईमान हूंदो आहे। उन्हनि जो ईमान बुलंद थींदो वेंदो आहे। कंहिं क़िस्म जो नबियुनि जो ईमान हेठि न लहंदो आहे, न ई को हिकिड़ी जॻह ते स्टॉप थींदो आहे। उन्हनि नबियुनि जो ईमान बुलंद आहे ऐं ईअं ई जेको आहे उहो मथे चढ़ंदो वेंदो आहे। हे कंहिंजो ईमान? हे नबियुनि जो ईमान। हाणे अचूं था उम्मती जे ईमान ते। हाणे अचूं था उम्मतिन जे ईमान ते। उम्मती जो, हे उम्मती जे अंदरि तव्हां असां शामिल आहियूं, तव्हां असां सभु जेको शामिल आहियूं। इन्हनि जो ईमान हिकु जॻह ते न आहे बीहंदो। रखे रखे अची करे सभु हेठि ज़ीरो ते बीहंदो आहे। छाजे करे ज़ीरो थींदो आहे? गुनाह ज़्यादा कंदा आहियूं। जॾहिं मुस्लमान बंदो गुनाह ज़्यादा कंदो न, त ईमान अची किथे बीहंदो? ईमान अची करे ज़ीरो ते बीहंदो आहे। हदीसनि जे अंदरि मौजूदु आहे न, बंदो ज़िना कंदो आहे, बंदो ज़िना कंदो आहे त पोइ छा? ईमान चवंदो आहे थोरो हिकिड़ो मिंट बी मां जो आहे थोरो ॿाहिरि निकिरां। ईमान निकिरी करे मथां खां मथे बीहंदुसि। हे दिमाग़ सर खां मथे वञी करे उहो मथे बुलंद ते बीहंदुसि। त ईमान चवंदो बीह हाली मां निकिरां ऐं पोइ तूं इन गलाज़त में चुंबड़। पोइ जेको आहे इन बदमाशी में तूं अंदरि एंट्री कर, मां पहिरियों निकिरां। त ईमान जेको आहे गुनाह जंहिं टाइम बंदो कंदो आहे न, पोइ ईमान ख़लास थी वेंदो आहे, ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। हाणे अल्लाह माफ़ु करे, इन ज़िना जे अंदरि अगरि कंहिं बंदे खे मौत आयो न, त हे ईमान खां बग़ैर मरियो आहे। हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का ॻाल्हि बि अल्लाह जे नबी जी ग़लति नथी थी सघे। हे असांजो ईमान आहे। त हे अल्लाह जे नबी ख़बर ॾिनी न, त बंदो जंहिं टाइम गुनाह कंदो आहे न, बंदो ज़िना कंदो न, त उन जो ईमान निकिरी वेंदो ॿाहिरि। वरी जॾहिं ज़िना खां फ़ारिग़ थींदो न, पोइ ईमान अची करे कमज़ोर ईमान अची करे जिस्म में पवंदो। पर उहो ईमान कमज़ोर हूंदो, उहो ताक़तवर ईमान न हूंदो। हे अल्लाह जे नबी फरमायो ईमान निकिरी वेंदो आहे। त इहा क्वालिटी आहे उम्मती जे बयान जी, ईमान जी। उम्मती जो ईमान जेको आहे कॾहिं कॾहिं हेठि रहंदो ऐं कॾहिं कॾहिं बुलंद थी वेंदो आहे सफ़ा। कॾहिं कॾहिं एतिरो बि बुलंद थी वेंदो आहे जो फ़रिश्तनि खां मथे हली वेंदो आहे। फ़रिश्तनि खां भला छाजे खां मथे वेंदो? इहा ॻाल्हि जेकी ज़हन में आहे। नबी जे ईमान खे, अंबिया जे ईमान खे उम्मती जो ईमान नाहे पहुचंदो। छाजे करे? नबियुनि खे वॾी फ़ोक़ियत ऐं फ़ज़ीलत आहे। छाजे करे? उन्हनि सां हिकु डायरेक्ट कलाम अल्लाह कंदो आहे। ॿिए नंबर ते नबियुनि जे दिलनि जे अंदरि अल्लाह ताला उनजी दिलि खे मुंड खां ई पाक बणाए छॾियो आहे। त नबियुनि जे दिलि जे अंदरि ऐं ज़हन जे अंदरि कॾहिं बि को गुनाह जो, ख़ता जो इरादो बि न ईंदो आहे। इन जे करे अल्लाह ताला फरमायो, हे जेके मुंहिंजा रसूल आहिनि, जेके अल्लाह जा क़ासिद आहिनि, जेको मैसेज खणी अचनि था न, उहे बि ईअं पाक हूंदा आहिनि जीअं ख़ुदा जी ज़ात पाक आहे। उन खां कंहिं क़िस्म जो जेका ख़ता सादर न थींदी आहे। बाक़ी उम्मती जे ईमान में, फ़रिश्तनि जे ईमान में फ़र्क़ु आहे। फ़रिश्तनि जो ईमान हिकिड़ी लेवल आहे बीठो आहे, ऐं कॾहिं कॾहिं उम्मती जो ईमान अची करे फ़रिश्तनि जे ईमान खां मथे चढ़ी वेंदो आहे। फ़रिश्तनि जे ईमान खां मथे, ऐं कॾहिं कॾहिं फ़रिश्तनि जे ईमान खां घणो हेठि हलियो वेंदो आहे। इहा क्वालिटी छाजे खां? इंसान करे जज़्बो चढ़ंदो आहे, ईमानी जज़्बो। ईमानी जज़्बो कीअं? माना रोज़ानो पाबंदी सां नमाज़ पढ़णु, तहजुद नमाज़ पढ़णु, ज़िक्र अज़कार करणु, इशराक नमाज़ पढ़णु, क़ुरान जी तिलावत करणु। हे इन में घणा माण्हू गुलूब हेठि लही पवंदा आहिनि इबादत में। पोइ इन जो ईमान बुलंद थींदो वेंदो आहे। ईमान जे अंदरि जान पइजी वेंदी आहे, ताक़त पइजी वेंदी आहे। पोइ इन जो ईमान बि जेको आहे पंहिंजो जेको पर्सन मथे खणंदो वेंदो आहे। पोइ हली करे या त फ़रिश्तनि जे ईमान जे बराबरि बीहंदो, या उन खां बि तजावुज़ करे वेंदो आहे। फ़रिश्तनि जे ईमान खां छॾे खां मथे वेंदो आहे,
त अल्लाह ताला फरमायो तव्हां इंसान अशरफुल मखलूकात आहियो। हा फ़रिश्तनि खां मथे हूंदो तॾहिं त ईमान वञे थो न, तॾहिं त ईमान वञे थो। अबू बकर सिद्दीक़ ऐं हिकु ॿियो साहिबी हुयो, आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, चवनि पिया साईं असांखे लॻे थो असां जेको आहे मुनाफ़िक़ आहियूं। असां पंहिंजे ज़हन जे एतबार सां सम्झूं था असां को अहिड़ो असांखां कमु थो थिए, असां सम्झूं था असां ईमान खां सिल्प त न आहियूं। अलाह जे नबी फरमायो कहिड़ी ॻाल्हि आहे? चई साईं असां तव्हांजी मजलिस में जंहिं टाइम वेठा आहियूं न, तव्हां जहन्नम जो ज़िक्र कयो था, जन्नत जो ज़िक्र कयो था, हा जहन्नम ऐं जन्नत जो ऐं क़बर जो ज़िक्र कयो था, असांजी कैफ़ियत बिल्कुलु वॾी हरारत वारी थी वञे। असां सिर्फ़ु जेको आहे आख़िरत तरफ़ माइल थियूं था। पोइ तव्हांजी मजलिस खां जीअं जो असां निकिरूं था ऐं घर में वञूं था ऐं पंहिंजी घरवारी खे ॾिसूं था, पंहिंजी औलाद खे ॾिसूं था, या रसूल अल्लाह कैफ़ियत बिल्कुलु चेंज थी वञे। पोइ हाणे तव्हां वटि हिकिड़ी कैफ़ियत ऐं घर में ॿी कैफ़ियत, पोइ हाणे हे त क्वालिटी जेकी आहे ईमान जी न हूंदी आहे। असांजे ज़हन जे एतबार सां असां चवंदा असां काथे मुनाफ़िक़ त न थी आहियूं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अबू बकर तव्हां उम्मती आहियो। तव्हां छा आहियो? तव्हां उम्मती आहियो। इहा कंडीशन ईंदी मुंहिंजी मजलिस में वेठा हूंदो, इहा कंडीशन यानी ईमान जी बुलंदी वारी कंडीशन ईंदी। इन खां बाद में जेकॾहिं घर ॾे वेंदो त नेड़ लाज़मी तव्हां इंसान आहियो। तव्हां घर जे बि तरफ़ माइल थींदो, घरवारीअ जी तरफ़ बि माइल थींदो, ॿारनि जी तरफ़ बि माइल थींदो, कमकार जे तरफ़ बि माइल थींदो। त अल्लाह जे नबी फरमायो ईअं थींदो रहंदो आहे। इन जे अंदरि कंहिं क़िस्म जो टेंशन हिसाब न वठो। असां बि ईअं हूंदा आहियूं, ॾिसो जुमे में बयान में आया वॾो जज़्बो चढ़ी वेंदो आहे। चए हाणे कंहिं क़िस्म जी नमाज़ न आहे छॾणी, हाणे 5 वक़्त नमाज़ पढ़णो आहे, हाणे पाबंदी सां ज़िक्र। ॾिसो क़ुर जी फज़ीलत ॿुधंदासीं पोइ छा चवंदासीं त हाणे रोज़ानो क़ुर पढ़ंदासीं, हाणे रोज़ानो पाबंदी सां नमाज़ पढ़ंदासीं। बयान जे अंदरि ॿुधो वेंदो यार फिल्मूं ऐं ड्रामा ऐं गाना ॾिसो त हिते नौजवान जो पको अज़म थींदो आहे मस्जिद में, त हाणे यार हक़ीक़त में गाना न ॿुधंदासीं, हे गुनाह आहे घणो। हे हिते मज़बूत तव्हांजो ईमान थी वेंदो आहे, पको थी वेंदो आहे। हा हितां जीअं जो मस्जिद खां निकिरंदा आहियो ऐं घर तरफ़ वेंदा आहियो, दोस्तनि तरफ़ जहिड़ी सोबत, पोइ आस्ते आस्ते उहे ख़्यालात जेको आहे उहो टुटंदा वेंदा। छॾे करे तव्हांजी हाणे कैफ़ियत हिन टाइम चेंज थींदी वेंदी। जॻह जे चेंज थियण सां कैफ़ियत बि उहो चेंज थींदी वेंदी। पोइ हाणे साईं पहिरियों त हिते पको अज़म कयोसीं साईं फलाणा फलाणा कमु कंदुमि, हे हो कंदुमि, त हाणे अचानक मसलन तौरु मां हिकिड़ी अञा ॿी ॻाल्हि कयां। बयान जो असां कयूं था न बयान, इहो ईअं सम्झो तव्हांजो ईमान जेको आहे फूकबो वञे थो। जीअं का फूकणी हुजे उन में हवा पवण सां पोइ फूकणी वॾी थींदी आहे न, पोइ दिलि वॾी थींदी वेंदी यार हाणे नेकी करणी आहे, हाणे कंहिं क़िस्म जो गुनाह करिणो ई न आहे। मासी तरफ़ न वेंदासीं, हा शराब जी तरफ़ न वेंदासीं, क़तल जी तरफ़ न वेंदासीं, जुआ जी तरफ़ न वेंदासीं। छॾे करे अॼु मां क़ुर ॿुधी आयो आहियां। त हिते जेको आहे न ईअं सम्झो फूकणी जीअं वॾी थी वेंदी आहे, फुल थी वेंदी आहे, एतिरो वॾो बंदि जो ईमान थो थी वञे। पोइ जीअं जो बंदो ॿाहिरि निकिरंदो आहे न, अचानक इन फूकणी खे सोराख़ थी पए त सॼी हवा निकिरी वेंदी आहे न। पोइ निकिरण सां बाद में सभु ख़्यालात जज़्बात वारा उहो ख़तमु थी वेंदा आहिनि।